लतीफ़ साईं चयो त अखर छुते हेकड़े ॿहूं जे न ॿुझनि। अखर छुते हेकड़े ॿहूं जे न ॿुझनि, कोह कबो खे तिन सॼी सुणाए ॻाल्हिड़ी। या लतीफ़ साईं ईअं बि चयो त कोह थो कागर कोरिएं वेठो विञाई मस, ॾूर तियां ई ॾिस अखर जियां ई जुड़िया। यकीनन अखरनि जी अहमियत आहे ऐं अखर आहिनि जेके असांजो अंदरु ओरीनि था। अखर ई आहिनि जेके हिन काइनात खे मुख़्तलिफ़ पुर्ज़नि सां जोड़ीनि था। अखर ई त आहिनि जेके असांखे तारीख़ सां जोड़े रखनि था। अॼु सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे में हिकु अहिड़ो प्रोफेसर आयो आहे जंहिंजी तहक़ीक़ जो महवर ऐं मर्कज़ इंडस स्क्रिप्ट आहे। यकीनन तव्हां उन्हनि जे कम खां वाक़िफ़ हूंदा। अॼु उन्हनि जे कम बाबति कचहरी बि कंदासीं। असांखे भलीकार चऊं था प्रोफेसर रुस्तम ख़ासकेली साहबु। महिरबानी। प्रोफेसर रुस्तम ख़ासकेली साहबु इंडस स्क्रिप्ट ते 3 किताब लिखिया आहिनि ऐं केतिरा ई रिसर्च पेपर बि लिखिया आहिनि। हुन वॾो अरसो साईं अता मोहम्मद बंबरे साहब सां गॾु कमु कयो आहे। अता मोहम्मद बंबरे साहब जो बि इंडस स्क्रिप्ट ते वॾो कमु आहे। ख़ासि तौर ते बंबरे साहब GR हंटर जो किताबु ऐं उनखां अलावा आस्को परपोला जा इंडस स्क्रिप्ट ते लिखियलु किताब तर्जुमो कया आहिनि ऐं उनखां अलावा हुन पाण बि इंडस स्क्रिप्ट ते हिकिड़ो ज़ख़ीम किताबु अंग्रेज़ी में ऐं हिकिड़ो सिंधी में लिखियो। इंडस स्क्रिप्ट जी भाञ असांजे लाइ यकीनन हिकिड़ो वॾो मसइलो रही आहे, अञा ताईं आहे ऐं केतिरा ई असांजा मुहक़िक़ इन कम में रुधल आहिनि त असां इहो इंडस स्क्रिप्ट दुनिया खे सिंधु लिखत पढ़ी ॿुधायूं त मुंहंनि जे दड़े मां लधल मोहरनि में आख़िर लिखियलु छा आहे। उन्हनि मुहक़िक़नि में जिथे मंसूर थल्लो साहबु अमेरिका में वेही करे तहक़ीक़ करे रहियो आहे, हिते असां वटि अज़ीज़ किंगराणी साहबु कमु करे रहियो आहे, बदर अबड़े साहबु ॾाढो सुठो कमु कयो आहे, अता मोहम्मद बंबरे साहब जो ज़िक्र अॻे करे चुकासीं। असां वटि साईं रुस्तम ख़ासकेली साहबु मौजूदु आहे। उहो पिणु इंडस स्क्रिप्ट जी भाञ ते, सिंधु लिखत जी भाञ ते कमु करे रहियो आहे। साणनि अॼोकी कचहरी यकीनन तव्हांजे कम जी हूंदी, ख़ासि तौर ते उन्हनि दोस्तनि जी त इलाही कम जी हूंदी जिन जो मौज़ू इंडस स्क्रिप्ट खे सम्झणु या कंहिं न कंहिं हवाले सां उन्हनि जी दिलचस्पी आहे त असां सम्झूं त सिंधु लिखत जी जेका अवाइली सूरत आहे उन में आख़िर लिखियलु छा आहे। साईं प्रोफेसर रुस्तम ख़ासकेली साहबु, सभिनी खां पहिरियां त तव्हांखे असां भलीकार चऊं था, उन सां गॾु थोरो मुख़्तसिर पंहिंजो तारुफ़ असांजे ॿुधंदड़नि ॾिसंदड़नि खे असां कराईंदा त तव्हांजी तालीम किथां शुरू थी ऐं इंडस स्क्रिप्ट तरफ़ तव्हांजी दिलचस्पी कीअं पैदा थी। साईं मां हिकिड़े नंढड़े ॻोठ मराजो ख़ासकेली में पैदा थियोसि। उहो आहे तालको कंडियारो आहे ऐं ज़िलो नौशहरो फिरोज़ आहे। उनखां पोइ मूं जेको मैट्रिक हालाणी तारीख़ी शाहरा उन मां कई। उनखां पोइ नवाबशाह मां मूं वरी कॉमर्स में इंटर कई। उनखां पोइ वरी मां आयुसि हिते सिंध यूनिवर्सिटी में, पोइ BCom ऑनर्स बि हितां कई, MCom ऑनर्स बि हितां कई। उनखां पोइ वरी उन दौर में भई मूं कमीशन ॾिनी त कमीशन जे थ्रू वरी लेक्चरार सिलेक्ट थियुसि। पोइ वरी साॻियो ई जंहिं कॉलेज मां पढ़ी आयो हुउसि पोइ उते ई मां वञी वरी लेक्चरार मुक़ररु थियुसि। पोइ हिकिड़ी एतिरी आहे कुदरती जाम मुंहिंजी त मां जेतिरो बि उते अरसो हुउसि त ॿिए हंधि मुंहिंजी बदिली कान थी। टोटल रिटायरमेंट ताईं उते हुउसि। पोयां जेके 2 साल हुआ त मां उन ई कॉलेज जो प्रिंसिपल थियो हुउसि। त उन कॉलेज में मूं जेको हिकिड़ो कमु कयो इहो कयो त जेके MCom जा पोस्ट ग्रेजुएट क्लास हुआ त कॉमर्स में मूं MCom उते हलराई ऐं उन में हालांकि पोइते पियल हो पर पोइ बि उते मुंहिंजा 2-3 ॿार पोज़ीशन में आया यूनिवर्सिटी में, सिंध यूनिवर्सिटीअ में। त तइलीम जे लिहाज़ सां पोइ इहे यको ई हलंदो आहे। पोइ मुंहिंजो जेको शौक़ु हो सो उन कॉलेज जे दौरान ई जेको हो सो मुंहिंजे ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि हूंदी त यार हीअ जेको इंडस स्क्रिप्ट आहे इहे अख़र कीअं लिखिया पिया आहिनि, कीअं आहिनि।
पोइ मां कोशिशि कंदो हुउसि उन्हनि खे पढ़ण जी। पोइ आहिस्ते 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 पोइ मां उहे कुझु पढ़िया, कुझु माना कमु कयो। पोइ वरी साईं मां जॾहिं हेॾे रिटायरमेंट खां पोइ आयुसि त साईं भंभरे साहिब सां वधीक कमु करण जो मौक़ो मिलियो। त पोइ भंभरे साहिब सां मूं गॾिजी हिन इंडस स्क्रिप्ट ते कमु कयो। पोइ इंडस स्क्रिप्ट ते भंभरे साहिब बि भई वैल्यू जेके हुया त उहे भई कुझु हंटर खां खयां हा, कुझु वरी ॿिया हा, उहे खणी करे पोइ उहे बि मूंखे सम्झाई त हीअ भई हिन तरीक़े सां हीअं थींदो। पोइ असां इन ते कमु कयो। पोइ वरी भंभरे साहिब जे जॾहिं किताब जी मुहूर्त थी त मां उन में बि गॾु हुउसि। ऐं भंभरे साहिब पंहिंजी ज़िंदगी में चयो पिए त यार एतिरो कमु मूं जेतिरो कयो तो बि ओतिरो ई कमु कयो आहे। त ईअं ई मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई थी। पोइ मां वरी वधीक इन ते तवजो ॾिनो ऐं 2-3 किताब बि लिखिया। पोइ जीअं जीअं अॻिते आयुसि तीअं मूंखे थोरो घसु मिलंदो वियो। पोइ मूं ॿियनि माना राइटरनि जा किताब बि पढ़िया, जंहिंमें सुठो मूंखे लॻो जेको चाइल्ड मैन कुर्टो हो। उन 5 साल त रुॻो हिते असांजे इंडस वैली में रही करे इन ते तहक़ीक़ात कई हुई। ऐं उनजो चवणु हो त मूं 100 साल जी जेका पुराणी तारीख़ आहे, जेको हिकिड़ो मसइलो ठहियल हो इंडस स्क्रिप्ट जो, उहो मूं हल करे छॾियो आहे। वाह। अच्छा, उन हिकिड़ो इहा ॻाल्हि बि कई त मां जॾहिं इंटरनेशनल कॉन्फ्रेंस थी पे अमेरिका में, त मां उते पंहिंजो आर्टिकल जॾहिं पढ़ियो ऐं मूं पढ़ी हुननि खे छपण न त उहो गुम थी वियो। ऐं उहो मुंहिंजो आर्टिकल लधो ई कोन को। ऐं उन खां पोइ जेकी मूं वटि पंहिंजी हथ जी लिखत हुई, पोइ वरी उहा हुन भई पंहिंजी आंदी हुई। त उनजो कमु बि बहितरीनु थियल आहे। उन खां कुर्टो? हा, कुर्टो चाइल्ड मैन कुर्टो। चाइल्ड मैन कुर्टो किथां जो? जर्मनी जो। जर्मनी जो। जर्मनी जो। उन तमामु सुठो कमु कयो। उन खां पोइ से आस्को परपोला जेकी आहे उनजो बि बहितरीनु कमु थियल आहे। उन जेको कमु कयो आहे उहा फिलासॉफिकल तरीक़े सां कयो आहे। ऐं हुन वरी घणो जेको ज़ोर ॾिनो आहे त बाबा जेका असांजी इंडस वैलीअ जी लिखत आहे उहा ड्रेविडिन आहे। ओके। हा, उहा ड्रेविडिन आहे। त उन ते बि बेस थिए थो त पई आहे या न आहे। उन खां पोइ महादेवन आहे, त उनजो बि मूं पढ़ियो आहे। उन बि ॾाढी सुठी महिनत कई आहे। पर उन्हनि बि जेको आहे सो भई जेके मुख़्तलिफ़ असांजो करेक्टर आहिनि। हाणे ॻाल्हि किथे फाथल आहे त ॻाल्हि हिते फाथल आहे त जेकी इंडस स्क्रिप्ट आहे उनजो जेको हिकिड़ो करेक्टर आहे, उन में जेके हिन मुख़्तलिफ़ लफ़्ज़ आहिनि, हा मुख़्तलिफ़ लफ़्ज़ आहिनि। हाणे उहे लफ़्ज़ ईअं आहिनि त हाणे जीअं तव्हां माण्हू वारी तस्वीर वारो हिकिड़ो करेक्टर आहे, त हाणे उहो ॿुधाए त माण्हू भई पखाल खे पियो अचे, सॼी ॻाल्हि पियो करे। जॾहिं उनखे असां कंपेरेटिव करे इन सां ब्राहिमी स्क्रिप्ट सां ऐं प्लस जेके ॿिया दुनिया जा ॿिया स्क्रिप्ट आहिनि, ॿिया उन्हनि सां कंपेरेटिव करे पढ़ंदासीं त उहे लफ़्ज़ ठही था वञनि। हिकिड़ो राधा, रासा, रागा, धारा। अच्छा। हा, हाणे रासा, रागा, धारा 4 लफ़्ज़ ठही विया। बेज़ाहिर इहो हिकिड़ो आहे करेक्टर, निशान हिकिड़ो आहे, निशान हिकिड़ो आहे। अहिड़े तरीक़े सां असां जेकी वरी हू फिश जेकी आहे, त फिश माण्हू चवनि था इहा मच्छी आहे। हाणे फिश में जेको आहे सो उन में मूं जेको पढ़ियो आहे त उनखे बि जेकॾहिं ब्राहिमी सां कंपेरेटिव करे पढ़िजे थो त उन में परा जागा लफ़्ज़ निकिरनि था, परा जागा ऐं जापा जागा। हाणे परा माना परवर जा हिकिड़ो काइनात जो, बिल्कुलु। ऐं जगा माना जगत आहे, सही। त हुन में मज़हबी जेकी फिलासफ़ी आहे। अच्छा, जेको माण्हू हो त उन में वरी जेका आहे सा संगीत जी फिलासफ़ी आहे। ठीकु। उन खां पोइ हिकिड़ो वरी एम टाइम ते माना एम जेकी आहे त उन टाइप ते हिकिड़ो आहे माना निशानी। बिल्कुलु। त उहा निशानी बि जेकी वरी असांजी आहे त उन में बि हिकिड़ा सुठा माना आहे। हिकिड़ो जेको निमरा, उन में नालो आहे निमरा। हाणे निमरा जेकी आहे सा निमरा मस्जिद बि आहे, निमरा जेकी आहे निमरा मस्जिद बि आहे। हाणे उहो नालो बि आहे निमरा, आम जेको हिंदुनि जो नालो बि आहे। सही। त इहो उन सां थो थिए। उन खां पोइ ॿियो वरी जेको आहे इन नाले जो असांजे हुन सां को वास्तो जुड़े थो? असां जेको सिंधु तहज़ीब आहे उन में किथे जेको पुराणो हिकिड़ो असां नमस्ते था चऊं,
अच्छा माना सलाम जी माना में। हा हा त आहे न ओ, उहो। सही सही। त उहो माना बरकत हुजे या हा, इहा, बिल्कुलु, हा त सही। उहो त इहे उन खां पोइ हिकिड़ो जेको जार लफ़्ज़ टाइप अथव, जार ते हीअं माण्हू उनखे जार पढ़ियो आहे, हा, माना बिल्कुलु, ईअं आस्को आहे। परपोला बि जार पढ़ियो आहे पियो। हाणे इहो जार कोन्हे को, इहो इन में जेको आहे सो औरा नालो आहे, अरोरा आहे, ऐं ॿियो औरा जेको आहे सो हिकिड़ो ईअं चइजे त भई असांजो हिकिड़ो उन बोन मोहर ते बि आहे, बोन मेरा जेको आहे असांजो, त बोन मेरो उन्हनि उन दौर में चयो पिए त इंसान में हिकिड़ो माना एतिरी आहे जेके हॾे में मिख पैदा थिए थी, हा त उनखे औरा जे नाले सां हुननि पंहिंजो माना उन दौर में असां इहो था चऊं मेडिकल जी उन्हनि खे एतिरी ख़बर हुई जो हुननि अहिड़ा लफ़्ज़ बि उन मोहर में ॾेई छॾिया आहिनि त असां भई हीउ जेको आहे सो असांजो जेकॾहिं तव्हांजे जिस्म मां इहा ख़तमु थी वञे त तव्हांजी बीमारियुनि जो डिफेंस न थींदो। ओके, माना जेका असांजी कुवत मुदाफ़ियत आहे, बीमारियुनि सां विढ़ण वारी जेका ताक़त आहे हा, उहा ख़तमु थी वञे, इन जे निशानी में इहो उन में ऐं मौजूदु उनजे आहे। लाइ चयल आहे त भर पासे में तव्हांखे जेको आहे सो उहो आहे। अच्छा ॿियो हिकिड़ो लफ़्ज़ आहे त चांवरनि जो तसवर, चांवर जो जेको बॉइल्ड राइस आहिनि त उहे बि मोहर में हिकिड़े हंधि चयल आहिनि त भई जॾहिं राधा आई ऐं उहा आयूं त उन में जेको आहे सो बॉइल्ड राइस पेश कया विया। हाणे बॉइल्ड राइस माना उन दौर में बि असांजे हिन में चांवर पैदा थींदा हुआ ऐं असां उहे सर्व कंदा हुआसीं ऐं असांजी हिकिड़ी बहितरीनु डिश हुई। अच्छा अञा हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ आहे जेको असांजे हिन मोहर में आहे त पराचीतास। पराचीतास, हा पराचीतास। हाणे पराचीतास जेके आहे उहो हिंदुनि जा जेके 10 सेक्स आहिनि, 10 सेक्स जेके आहिनि, हाणे उहो जेके आहिनि उहो नालो पराचीतास जो मोहर में आहे। ओके, उहो कहिड़ी मोहर में आहे, कहिड़े निशानी आहे? हा इहा मोहर हे साईं ग़ुलाम मुस्तफ़ा शाह जेको असांजो वीसी हो, बिल्कुलु, उन बि इनखे डिसाइफर कयो आहे। अच्छा, उन ते बि हुन कयो आहे। हाणे उनजो 1200 या अहिड़ो को नालो आहे, इहो नंबर आहे, नंबर मूंखे यादि कोन्हे को, पर इहा मोहर आहे जंहिंमें इहो नालो असांजो पराचीतास जो आहे। ऐं उहे पराचीतास जेके हुआ उन्हनि खे कमु ॾिनो वियो त बाबा तव्हां 10,000 साल पंहिंजी इबादत कयो ऐं जॾहिं तव्हां लाइक़ु थींदो त पोइ तव्हांखे कमु सौंपिया वेंदा। वाह। उन्हनि अंडरग्राउंड जेको आहे, उन्हनि अंडरग्राउंड, हाणे इहो सुवाल थो पए त अंडरग्राउंड कहिड़े खिते में कयूं, त उनजो आहे थी सिंधू दरिया जेको तॾहिं समुंड सॾिबो हो, बिल्कुलु, त इन जे वेझर भर पासे में हुननि अंडरग्राउंड जेकी आहे सा उहा इबादत कई। पोइ उन्हनि खे कमु सौंपिया विया। पोइ उन्हनि जेको आहे सो पोइ वरी हीअ जेके अॼुकल्ह जेके हिंदुअज़म में जेके लॉ इहे थियनि था त उहे ई फॉलो कया था वञनि। हाणे माना उहे बि असांजे पुराणे इन निशानियुनि में उन्हनि जा आसार मौजूदु आहिनि। इहो लफ़्ज़ मोहर में मौजूदु आहे ऐं मोहर असांजी 2500 BC जी आहे। वाह। हाणे 2500 BC जी लफ़्ज़ इहो उतां थो निकिरे त इन जो मक़सदु हो त असां 2500 BC में बि पंहिंजे मज़हबनि खां, पंहिंजे उसूलनि खां, पंहिंजी लिखत खां सभ खां वाक़ुफ़ हुआसीं। दोस्तो, प्रोफेसर रुस्तम ख़ासखेली साहब सां गुफ़्तगू जारी आहे। ॾाढी दिलचस्प गुफ़्तगू आहे। नंढड़ी साही खां पोइ गुफ़्तगू जो सिलसिलो वरी जोड़ियूं था।